वेलकम बैक नाज़रीन, तव्हांखे अपडेट कंदालूं। ब्रेकिंग न्यूज़ है। गवर्नर इमरान इस्माइल जी रतो देरो वेझो मीरपुर भुट्टो पहुची वियो आहे। इमरान इस्माइल मुमताज़ अली भुट्टो जे लाॾाणे ते पोयनि सां उज़र ख्वाही कई आहे। तव्हांखे अपडेट कंदालूं। अहम ख़बर है, गवर्नर इमरान इस्माइल अमीर बख्श भुट्टो और अली हैदर सां ताज़ियत कई आहे। मुमताज़ अली भुट्टो उसूल पसंद सियासतदान हो। गवर्नर इमरान इस्माइल जो चवणु है त मुमताज़ अली भुट्टो जे विछोड़े ते ॾुख पहुतो आहे। तफ़सील मालूम कंदासीं पहलवान जोयो खान। जी पहलवान, अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, जो गवर्नर इमरान इस्माइल मीरपुर भुट्टो पहुची सुल्तान मरहूम मुमताज़ अली भुट्टो के पुटनि अमीर बख्श भुट्टो और अली हैदर भुट्टो सां ताज़ियत कई है। इन मौके ते हिन चयो त मुमताज़ अली भुट्टो हिकु असूल सियासतदान हो, जैं ज़िंदगी के आख़िरी हिस्से ताईं असूल परस्तीअ वारी सियासत कई ऐं हिन जे विछोड़े ते जेको आहे सो दिली दुख पहुतो आहे। हिन जे विछोड़े सां हिकु सियासी खाल पैदा थियो आहे जेको भरिजणु मुश्किल आहे। इन मौके ते साणस हलीम आदिल शेख ऐं सेनेटर सैफुल्लाह अबड़ो गॾु मौजूदु हुया। जी महिरबानी जी अपडेट करण लाइ।